अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फ़ी सबीलिल्लाहि बिअम्वालिहिम व अनफुसिहिम अअज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फ़ाइज़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। कादरा कुदरत दारी हर च ख्वाही आकुनी। मुर्दरा जाने बेबख्शी जिंदरा बेजां कुनी। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। आली मर्तबत जनाब सदर गिरामी कदर व मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व सादात अज़ाम आई बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो। मूं गुनहगार तव्हां बुजुर्गन जे आॾो अॼोकी हिन बाबरकत महफ़िल में मौज़ू जे मुनासिबत सां हिकु आयत करीमा सूरह तौबह मां तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर ऐं उन सां मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं इंशा अल्लाहुल अज़ीज़ अवां जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके शाल हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हांखे असांखे अल्लाह साईं पंहिंजे हबीब जे सदके में शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। चंद तमहीदी कलमात तव्हांजे आॾो अर्ज़ करे उन खां बाद में मां आयत करीमा जी माना तव्हांखे अर्ज़ कयां। मुंहिंजा दोस्त, अल्लाह पाक जा सभु नबी बरहक़ सच्चा अल्लाह जा नबी, अल्लाह जा रसूल, अल्लाह साईं जे तरफ़ खां मोकिलियल, उन्हनि सभिनी जे मथां असांजो ईमान आहे। ईमान जो मक़सदु आहे त असां उनखे अल्लाह जो रसूल मञूं था ऐं बरहक़ नबी मञूं था। उन्हनि ते मुख़्तलिफ़ अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते या के सहीफ़ा नाज़िल थिया या वरी रसूलनि सगोरनि जे मथां के किताब नाज़िल थिया। असांजो उन्हनि जे मथां बि ईमान आहे त उहे अल्लाह पाक जा सच्चा किताब ऐं सच्चा सहीफ़ा। असांजे भाग में रब्बुल आलमीन इहो फ़ैसिलो फरमायो जो असांखे वरी अल्लाह पाक उन हबीब करीम जो उम्मती बनायो जेको सभिनी नबियनि जो सरदार आहे। असांजे हबीब करीम खे अल्लाह पाक किताब भी उहो अता फरमायो जेको सभिनी किताबनि जो वरी सरदार आहे। खुदा ताला पंहिंजे मनशा पंहिंजे कुदरत ऐं कानून तहत असांजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते नबूवत ऐं रिसालत जो इख्तिताम फरमायो। महबूब खे अल्लाह से आख़िरी नबी बणाए मोकिलियो। उन्हनि खां बाद कंहिं नबी जो अचणु बंदि करे छॾियो अल्लाह पाक। ऐं को आसमान तां कुदरती आसमानी किताब उहो बि क़ुरान पाक खां बाद में अल्लाह ताला बंदि फरमाए छॾियो। अवां सभिनी खे ख़बर हुजणु खपे त जेकॾहिं को बि माण्हू ईसाइन या यहूदनि खां नसारनि खां अॻियनि नबियनि जे उम्मतनि खां मिसाल तौर पुछे, मिसाल चवे त बाबा तव्हां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जा उम्मती आहियो, अवां जे ख़्याल में अल्लाह जे मख़लूक में सभिनि खां इज़त वारो केरु आहे? उहे उम्मती सुलेमान अलैहिस्सलाम जा चवंदा त यकीनन सुलेमान अलैहिस्सलाम सभिनि खां इज़त वारो आहे।
वरी जेकॾहिं को उन खां सवाल करे त सुलेमान अलैहिस्सलाम खां बाद सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मत में केरु भलो आहे त उहे माण्हू ज़रूर ईअं चवंदा त सुलेमान अलैहिस्सलाम जा यार असहाब उन जा साथी अल्लाह जे नबी खां बाद में जेकॾहिं इज़त ऐं शान ऐं मान में भला आहिनि त उहे आहिनि। जे यहूदन खां पुछो वञे ऐं यहूदियो तव्हां ॿुधायो अव्हां जे नज़र में अव्हां जे साम्हूं सभिनी खां इज़त में मथे केरु आहे? यहूदी चवंदा असांजो प्यारो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम, उन जे को मट ई कोन्हे उन ज़माने में। भला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत में मूसा अलैहिस्सलाम खां बाद में इज़त में मथे केरु आहे? ज़रूर उहे यहूदी चवंदा त हज़रत मूसा जा असहाब, मूसा खां बाद में उहे वॾा शान वारा आहिनि। वरी जेकॾहिं ईसाइन खां पुछिजे ऐं ईसाईओ अव्हां जे नज़रिए में तव्हां जे आॾो अल्लाह जे मख़लूक में सभिनी खां इज़त ऐं शान ऐं मान में केरु मथे आहे? त ईसाई चवंदा त हज़रत ईसा अलैहिस्सलाम, संदुन दौर में उन जे मुक़ाबले जो ॿियो को हुयो ई कोन। भला ईसा अलैहिस्सलाम खां बाद में संदुस उम्मत में केरु शान वारा? चवंदा भला सचा उन जा असहाब। अदा जेका मूं ॻाल्हि कई सा तव्हांजे सम्झ में अचे थी? ईअं ई चवंदा या कुझु ॿियो तरह चवंदा? सभिनि खां मथे शान वारो नबी, नबी खां बाद जेकॾहिं को शान वारो आहे त नबी जो उम्मती, पर उहो जेको हुन जो यार ऐं असहाब ऐं वेझो हुजे। ॿी बि उम्मत क़यामत ताईं थींदी। हाणे जॾहिं असांजे पैगंबर करीम जो वारो आयो, असांजे कॾहिं कंहिं मुस्लमान खां पुछो त बाबा सभिनी खां मथे शान वारो केरु आहे? त मुस्लमान चवंदो सभिनि खां मथे शान वारो रसूलुल्लाह आहे। छा चयो दादा? सभिनि खां शान वारो। पर जेकॾहिं वरी सुवाल कजे त बाबा रसूलुल्लाह खां बाद में शान वारा केरु आहिनि? तव्हां हाणे 2 मिंट चुप करे वेहो। को चवे अदा रसूलुल्लाह त सभिनि खां शान वारो, पर रसूल करीम खां पोइ जेके असहाब हुआ उहे फिरी विया। उहे फिरी विया हा। उहे नबी सां वफ़ादार कोन हा, नबी जे अहल बैत सां वफ़ादार कोन हा, नबी जे घर सां वफ़ादार कोन हा, खुद नबी सां वफ़ादार कोन हा, जेको नबी दीन आंदो उन्ही सां वफ़ादार कोन हा। ऐं पोइ चइजे भला जेकॾहिं अल्लाह जो नबी सभिनि खां इज़त में मथे आहे त भला तव्हांजे नज़र में बुछड़े खां बुछड़ो केरु आहे? त पक चवंदा त बुछड़े खां बुछड़ा इहे असहाब हा जेके नबी खे छॾे फिरी विया। पोइ तव्हां खां मां पुछां थो त इहे त यहूदन खे ईसाइन खे बि मारे विया। यहूदन जे नज़रिए में मूसा अलैहिस्सलाम जा असहाब मान शान वारा, ईसाइन जे नज़रिए में ईसा अलैहिस्सलाम जा असहाब शान वारा। ऐं अॼुकल्ह जो मुस्लमान सॾाइण वारो रसूलुल्लाह जे असहाबनि खे वरी सभिनी खां बदतर ऐं बुछड़ो चवे। मां थो चवां त इहो ईसाइन खे बि मारे वियो, ईसाइन खे बि पोइते छॾे वियो, यहूदन खे बि पोइते छॾे वियो। जेके यहूदी पंहिंजे नबीअ जे असहाबनि खां मथे चवनि, ईसाई पंहिंजे नबीअ जे असहाबनि खे मथे चवनि, ऐं अॼुकल्ह जो 15वीं सदी जो मुस्लमान पंहिंजे नबी जे असहाबनि खे मआज़ल्लाह बदतर सॾे ऐं घटि सॾे। मां चवां तो उहो पंहिंजे नबी पाक जे शान खां वाक़ुफ़ कोन्हे। इन जो मतिलब इहो आहे त हज़रत ईसा बि पावर वारो, हज़रत मूसा बि पावर वारो, सुलेमान बि पावर वारो, जो उन्हनि पंहिंजे पावर ते पंहिंजा असहाब कंट्रोल में रखिया। पर असांजो नबी एतिरे पावर वारो कोन हो जो पंहिंजे असहाबनि खे बि कंट्रोल में रखी छॾे हा। असहाबनि जी इहा गिला नाहे, ख़ुदि मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फैज़ जो इनकार आहे। पर मां सम्झां थो त तव्हांखे अल्लाह से हिदायत कई आहे, ऐं वरी उन्हनि जे लाइ बि मां दुआ कयां थो अल्लाह उन्हनि खे बि हिदायत फरमाए जेके कंहिंजे चकर में अची करे इहे ॻाल्हियूं कनि था। हाणे अॼु तव्हांजे आॾो मूंखे इन सिलसिले में क़ुरान पाक जे रोशनी में अर्ज़ु करणो आहे। मूं तव्हांजे आॾो क़ुरान शरीफ़ जी आयत करीमा पढ़ी आहे। ज़रूरत पई त का हदीस ॿुधाईंदुसि, न त अॼु मां तव्हांखे सभु कुझु क़ुरान शरीफ़ मां थो ॿुधायां।
ऐं अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो ॿुधो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे लाइ अल्लाह जो क़ुरान छा थो फरमाए पियो। तवज्जो ॾेई ॿुधंदो बाबा, जज़ाकल्लाह। हाणे मूंसां गॾिजी पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली खुली सभई चओ सल्लल्लाहु व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालो फरमाए तो अल्लज़ीना आमनू, उहे शख्स जन ईमान आंदो। कहते ईमान आंदो चो अल्लाह ही अल्लाह जे रसूल ते। कहते ईमान आंदो अल्लज़ीना आमनू, उहे शख्स जन अल्लाह ही अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो। व हाजरू, ऐं हिजरत कयाऊं। व जाहदू, ऐं जिहाद कयाऊं। फी सबीलिल्लाह, अल्लाह जे राह में। बिअमवालिहिम व अनफुसिहिम, उन्हनि पंहिंजा माल बि अल्लाह जे राह में ख़र्च कया त उन्हनि पंहिंजूं जानियूं बि अल्लाह जे राह में ख़र्च कयूं। अल्लाह ताला फरमाए तो आज़म दरजतन इंदल्लाह। ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो, मां अल्लाह तबारक व ताला पंहिंजे कलाम पाक में फ़ैसिलो फरमायां थो त अहिड़नि शख़्सनि जो मां अल्लाह पाक वटि तमामु वॾो दर्जो आहे। वॾो दर्जो न बल्कि तमामु वॾो। हिकिड़ो हूंदो आहे वॾो दर्जो, चओ, ॿियो हूंदो आहे वरी तमामु वॾो। अल्लाह ताला फरमाए थो आज़म दरजतन इंदल्लाह। इहे शख़्स उहे आहिनि जन अल्लाह जे ज़ात ऐं अल्लाह जे हबीब ते ईमान आंदऊं, हिजरतूं करे पंहिंजा वतन छॾियऊं, ऐं जिहाद कयऊं, माल बि ख़र्च कयऊं, जानियूं भी खर्च कयूं अल्लाह जे राह में। रब्बुल आलमीन फरमाए थो आज़म दरजतन इंदल्लाह, उहे अल्लाह पाक वटि तमामु वॾे दर्जे वारा आहिनि। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहा ॻाल्हि अल्लाह पाक उन्हनि माण्हुनि जे लाइ कई आहे जेके रसूलुल्लाह जे ज़माने में हुया। कहिड़े ज़माने में हुया था? छो त अल्लज़ीन आमनू में तव्हां बि आहियो, पर हाजरू में तव्हां सां कोन आहियो। वजाहदू जिहाद अॼुकल्ह आहे कोन को। अल्लाह जे राह में न असां जिहाद कयो आहे, न माल ॾिनो आहे, न जान ॾिनी आहे। के चंद ख़ुशकिस्मत माण्हू आहिनि जेके अल्लाह जे राह में पंहिंजो माल ख़र्च कनि था। त मुकमिल तरह इन आयत जो मिसदाक, इहा आयत करीमा जंहिंजे मथां सची अचे थी, ये उहे ख़ुशकिस्मत शख़्स आहिनि जेके रसूलुल्लाह जे ज़िंदगी में महबूब करीम सां गॾु हा, ऐं महबूब करीम हिन दुनिया मां बुरको मिटायो तो मुस्तफ़ा करीम उन्हनि खां राज़ी हो। अल्लाह ताला उन्हनि जे लाइ फरमाए थो आज़म दरजतन इंदल्लाह, उन्हनि माण्हुनि जो अल्लाह पाक वटि तमामु वॾो दर्जो आहे। ख़ाली दर्जो न, बल्कि अल्लाह ताला फरमाए थो उलाइका हुमुल फाइज़ून, इहे ई उहे
शख्स आहिनि जिनखे मां अल्लाह तबारक व तआला कामयाबीअ जी सनद अता फरमाई आहे। यानी मां अल्लाह ताला क़यामत ताईं पंहिंजे क़ुरान मजीद में लिखी थो छॾियां त इहे मुहम्मद करीम जा ग़ुलाम कामयाब अथव। हिन दुनिया में भी अल्लाह पाक उनखे कामयाब करार ॾिनो आहे त क़यामत ताईं क़यामत जे ॾिहाड़े में भी उहे कामयाबनि जे लिस्ट में शामिल हूंदा। इन मज़ा मुराद यकीनन ऐं यकीनन मुंहिंजे मुहम्मद करीम जा असहाब सगोरा आहिनि। जेकॾहिं मां कंहिंजी तारीफ़ कयां मौलाना अब्दुल वहाब साहब जी त इहा ॻाल्हि मूंखे लॻे बि थी, छो त हुन मूंखे मानी बि खाराई आहे, ख़ुशामद करे दावत बि वठी आयो आहे। वरी सही मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तारीख़ वठण लाइ ॿ टे पंध बि कयईं। हाणे लाज़मन मां हुनजी तारीफ़ कयां त भली हुन मुंहिंजी ख़ुशामद कई आहे, मां हुनजी बि कयां। हमेशह तारीफ़ ॿटनि सबबनि जे करे कबी आहे, या ख़ौफ़ जे करे, या ख़ुशामद जे करे, या लालच जे करे। लालच आहे त हिनजी तारीफ़ कयां त कुझु खीसे मां कढांसि, या वरी ख़ौफ़ जे करे तारीफ़ कबी आहे, यार तारीफ़ न कंदोसांसि वॾो माण्हू आहे मूंखे जेल में हणाए छॾींदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रब करीम जी ज़ात बाबरकात ख़ौफ़ खां, ख़ुशामद खां, लालच खां पाक आहे। जेकॾहिं अल्लाह पाक नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे असहाबन सगोलनि जी तारीफ़ फरमाई, या ख़ुशामद खां मुजादा पाका, या लालच खां पाका, ख़ौफ़ खां पाका। इन जे करे जो अल्लाह ताला इन्नल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर, अल्लाह ताला हर शइ जे मथां कुदरत जो मालिक आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात के कंहिं जी परवाह कान्हे का। कहिड़ी ज़रूरत पई आहे जो अल्लाह पाक अबू बकर, उमर, उस्मान ऐं ॿियनि सहाबनि जी तारीफ़ करे। ख़ुदा ताला कंहिं खां कोन ॾियण वारो आहे। अल्लाह पाक अलीमुम बिज़ात सुदूर आहे। जेकॾहिं अल्लाह पाक तारीफ़ थो करे त इन्हीअ जे करे तारीफ़ थो करे जो रब्बुल आलमीन जी इन्हनि बाननि जे दिलनि जे मथां नज़र आहे त इहे मुंहिंजे मिठे मुहम्मद करीम जा वफ़ादार आहिनि। आम तरह सां त ईअं चयो वेंदो आहे त साईं उहे महबूब करीम अलैहिस्सलाम जे आॾो ज़ाहिर में ठीकु ठाक हूंदा हुआ, पोइ नबी पाक अलैहिस्सलाम बि हुननि जे उन ज़ाहिरी हाल खे ॾिसी उन खां ख़ुशि थींदो हो, पर हुन जे दिलनि में रोलो हो। उहो महबूब खां पोइ ज़ाहिर कयूं अदा जेकॾहिं महबूब करीम जे लाइ तुंहिंजो इहो अक़ीदो आहे त पोइ तूं बि वहाबी थी वे। तव्हांजी माना तूं रसूलुल्लाह जे लाइ इहो अक़ीदो रखींदो त हुज़ूर जी रुगो ज़ाहिर ते नज़र हुई। असां अहले सुन्नत जो त अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जी ज़ाहिर ते बि नज़र हुई त बातिन ते बि नज़र हुई। छा ख़्याल आहे तव्हांजो, मुस्तफ़ा जी बातिन ते नज़र हुई या कान हुई? पोइ जे महबूब पाक जी हुनजे बातिन ते नज़र आई त महबूब करीम अलैहिस्सलाम डिॼण वारो कोन्हे को। अल्लाह जे हबीब जेकॾहिं उन्हनि खे पंहिंजो करीब बणायो आहे, वेझो बणायो आहे, उन सां मुंहिंजे हबीब पाक शफ़क़त सां पेश आयो आहे। ऐं उन्हनि जे शान में रसूलुल्लाह कई हदीसूं बयान फरमायूं आहिनि, जंहिंसां हदीसुनि जा दफ़्तर भरिया पिया आहिनि। पर मुंहिंजा प्यारा दोस्त फ़िलहाल हदीसुनि वारे दफ़्तर खे छॾ, अचो अल्लाह जे क़ुरान करीम ते गौर कर। अल्लाह पाक जे क़ुरान पाक मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि जो हर जगह ते शान बयान फरमायो आहे। अल्लाह ताला फरमाए तो ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल गैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह ताला फरमायो थी अल्लाह जो क़ुरान उन्हनि माण्हुनि जे लाइ हिदायत आहे जेके नमाज़ क़ाइम कंदा आहिनि, युक़ीमून अस्सलात व मिम्मा युमिनून बिल गैब, ईमान पर पुठाणींदा आहिनि, व युक़ीमून अस्सलात ऐं अल्लाह पाक जी नमाज़ क़ाइम कंदा आहिनि, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून ऐं जो कुझु बि अल्लाह तबारक व तआला उनखे अता फरमाईंदो आहे उन अल्लाह जे अता कयल रिज़्क़ मां रब जे राह में ॾींदा आहिनि। ये केर हा उहे जे तूं आहीं 1400 साल 1500 साल खां पोइ त पोइ उहे छो न हूंदा
जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾिजी निमाज़ूं पढ़ंदा हुआ। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इशारे ते पंहिंजे घरनि खे बुहारो ॾेई अची महबूब जी दरबार में पेश कंदा हुआ। ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां बच्चा सिर घर ॿार कुर्बान कंदा हुआ। महबूब इशारो कंदो हो त खतरे खां खतरे वारी जाइ में बि कुॾी पवंदा हुआ ऐं मैदान में लही सिर जी बि सार कोन लहंदा हुआ। मुंहिंजा दोस्त इहो तमन्ना ऐं ख़्वाहिश रखंदा हुआ त अल्लाह जो हबीब राज़ी थिए, दुश्मन केतिरो बि ताक़त वारो हुजे पर उनजे घर में वञी उनखे मारे ईंदा त जे ख़ुदा जो हबीब राज़ी थी पवे। मदीने शरीफ़ में हिकिड़ो शख्स आहे, काब बिन अशरफ हुनजो नालो आहे। मशहूर यहूदी हो ऐं तमाम सुहिणो हो, पैसे वारो भी हो, शाइर भी हो। हू खबीस शेर ठाहे नऊज़ बिल्लाह नबी पाक जे हजव में ऐं हुजूर करीम जे गिला में पंहिंजूं कुड़ रंडियूं हुन धारियूं हुं। उनखे शराब पीआरे महफ़िल क़ाइम करे बकर छेला कुही माण्हुनि खे खाराए मेड़ कोठाए पोइ उन रंडियुनि खां उहे शेर ॻाराईंदो हो जंहिं शेर में रसूलुल्लाह जी गिला हूंदी हुई। इहा ख़बर रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात खे पई त काब बिन अशरफ मां मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ईज़ाए थो। अल्लाह ताला फरमायो आहे अल्लज़ीना युज़ून अल्लाह व रसूलहू, उहे शख्स जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाइनि था। लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरा, अल्लाह ताला उन्हनि जे मथां दुनिया में ऐं आखिरत में लानत फरमाई आहे। व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना, ऐं इन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मनवालुहु ख्वारीअ वारो अज़ाब तयार फरमायो आहे। अल्लाह जे हबीब करीम पंहिंजे जमायत में असहाबन में फरमायो आहे को तव्हां मां जेको काब बिन अशरफ खे मारे अचे। कद आज़ अल्लाह व रसूलहू, इनी अल्लाह ही अल्लाह जे रसूल खे ईज़ायो आहे। मुंहिंजा दोस्त महबूब करीम अलैहिस्सलाम जो फरमाइण त केड़ा जेको इन्ही खे पूरो करे अचे। हज़रत मुहम्मद बिन मसलमा सहाबी आहे, उहो उथी बीठो आहे, अर्ज़ थो करे या रसूलल्लाह मूंखे इजाज़त ॾियो मां इनखे ख़त्म थो करे अचां। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात फरमाइनि था तोखे इजाज़त आहे, जे क़िबला फलाणा फलाणा ॿ ॼणा उहे मुंहिंजे हवाले कयो ऐं मूंखे कुझु इजाज़त ॾियो त मां हुन सां ॻाल्हायां, अॻुवाट हुनखे एतमाद में वठां, ॿ टे हुन सां ॻाल्हियूं करे उन खां पोइ हुनजो कमु लाहे अचां। छाजे करे जो मज़बूत किले में पहरे में रहंदो आहे। जीअं दुश्मन ते वार ख़ाली न वञे, वञा त हुनखे पूरो करे पोइ मोटी अचां। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात हुनखे इजाज़त ॾिनी वञ। ही सिधो हली आयो। इहो काब बिन अशरफ ऐं हज़रत मुहम्मद बिन मसलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु रदाई भाई रहा। माना हिकिड़ी औरत जो गॾिजी खीर पीतो हो। अरब जे रवाज मुताबिक़ जेके रदाई भाइर हूंदा हुआ उहे बि पाण खे सगन भाइरनि वांगुरु सम्झंदा हुआ, पर हो यहूदी रहिजी वियो। हुनखे ख़ुदा तबारक व तआला मुस्तफ़ा जी ग़ुलामी में ईमान नसीब फरमायो। हिन वटि हली वियो, चई ऐं काब, चई जी आउं तुंहिंजो अज़ीज़ आहियां, मां तुंहिंजो भाउ आहियां। चई हा। चई मूंखे कुझु उधार ॾोकड़ खपनि था, उहे ॾोकड़ ॾे छा कंदे? चई अल्लाह जे हबीब ते ईमान आंदो अथमि। अल्लाह जे हबीब करीम असां सभिनी खां दीन जे ख़िदमत लाइ कुझु चंदो घुरियो आहे, मुंहिंजे मथां बि नबी चवे सा ॼाए। चई अवीं पंहिंजूं ज़ालूं मूं वटि ॻह रखो। हरामी बि टापजो हो। हज़रत मोहम्मद सहाबी सगोरे उनखे चयो आहे त ॻाल्हि ॿुधो, अंत अजमलुल अरब, तूं अरब में तमाम हसीन जमील सुहिणो ऐं नौजवान आ। असां पंहिंजूं ज़ालूं तो वटि कीअं छॾे वञूं? सुभाणे असांखे तुहमत माण्हू हणंदा। इन जे करे असां औरतूं तो वटि कंहिं हाल में कोन छॾींदासीं। चई भला ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां औरतूं नथा छॾियो ज़मानत में त तव्हां पंहिंजा ॿार पुटड़ा मां वटि ज़मानत में गिरवी रखी वञो। कुझु ॾिहाड़ा मां वटि हुजनि, पैसा ॾेई पंहिंजा ॿार छॾाए वञो। उन सहाबी सगोरे चयो इहा बि ॻाल्हि ख़राबु आहे। सुभाणे असांजे ॿारनि खे ताना लॻंदा,
तव्हांजे वॾनि तव्हांखे ॾोकड़नि जे एवज़ में गिरवी रखियो हो। असांजे बचनि जो कंधो हेठि हूंदो, इन जे करे असां पंहिंजा ॿार बि तो वटि गिरवी कोन रखंदासीं। उन काब बिन अशरफ चयो भला पोइ छा रखंदो? चइजे इजाज़त ॾी त असां पंहिंजा समूरा हथियार तो वटि रखी वञूं। छा रखी वञूं? ॾाढे ॻाल्हायो। अरब में हथियार जी वॾी क़ीमत हूंदी हुई। हुनजी हिकमत अमली त ॾिसो त जेकॾहिं माण्हू हूअं तुंहिंजे घर हथियार खणी ईंदो त शक थींदो। अब सम्झो था न साईं, इहे हथियार खणी पराए घर वञे त शक थींदो। पर तूं ज़बान सां चओ हथियार तो वटि ॻहो रखूं, तूं हा कर। पोइ हुन हा कई। हज़रत मोहम्मद बिन मसलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमातो वाह जो मोकियो आहे, हाणे हथियार खणी वञी घर में पूरो करे ईंदो सास वञे। उहे टे सहाबी पाण सहाबी सगोरो हुनखे चयो आहे त असां ॾींहं जो तो वटि कोन ईंदासीं, असां तो वटि राति जो ईंदासीं। को ईंदे ॾिसंदो, को वेंदे ॾिसंदो। तुंहिंजी बि इज़त रहिजी अचे, असांजी बि। राति जो इशा जे टाइम ते मां वटि तो वटि हथियार खणी ईंदुसि ऐं हथियार अची तुंहिंजे हवाले कंदुसि। पोइ तूं हथियार रखजां ऐं ॾोकड़ असांखे ॾेई छॾजां। हुन चयो ठीकु आहे। हू पाण सां मनसूबो ठाहे पंहिंजा साथी हिकिड़ी जाइ ते विहारे पाण वञी हुनजे घर जे ॿाहिरां हुनखे सॾु कयईं। ओ फलाणा, ओ काब। चई जीव। चई महिरबानी कर निकिरी आ, मां तुंहिंजे लाइ आयो आहियां। जमल उथी हलण लॻो त हुनजी ज़ाल हुनखे ॿाह खां रोके चयो त न वञ। छाजे करे न वञा? मूंखे इन्हीअ जे सॾ में रत जी बू थी अचे। माई बि का सियाणी, इहो आवाज़ ख़तरे वारो आहे। का बि चयो त न ख़तरो कर, गणती न कर, इहो मोहम्मद बिन मसलमा आहे। मां हुन सां का ॻाल्हि ॿोल कई आहे, को असांजो पाण में मुआइदो थियल आहे। ओ मूंखे सॾण आयो आहे, मां वञा थो, तूं चुप करे वेही रहो। पंहिंजे किले तां लही आयो आहे। मदीने पाक में हुन जे किले जा अॼु बि निशान मौजूद आहिनि। मां पंहिंजे अखियुनि सां बि ॾिसी आयो आहियां। सऊदन वरी छा कयो आहे? उन जे किले खे ॿाहिरां लोही तार हणी फौज जो पहरो बीहारे उन काफ़र जे किले खे महफ़ूज़ रखी छॾियो आहे त यहूदी जो किलो सलामत हुजे। ऐं उन साॻी वरी नजदी हुकूमत महबूब करीम अलैहिस्सलाम जा यादगार हिकु हिकु करे मिटाइण शुरू कया आहिनि। जंहिं जाइ ते हज़रत अली मुर्तज़ा जी नमाज़ टे पहरीअ जी सिज वराए नबी पाक पढ़ाई ही, उते मस्जिद ठहियल हुई मस्जिद शम्स जे नाले सां। उहा नजदन मस्जिद ड्राहे उन जॻह ते रोड बनाए छॾियो आहे। जंहिं जाइ ते नबी करीम चंड लाथो हो ऐं उन जॻह ते हज़रत बिलाल मस्जिद ठाही, मशहूर ही मस्जिद बिलाल। उहा ड्राहे ख़त्म करे छॾी अथनि। ऐं जंहिं जाइ ते नबी पाक जी सहाबी हुनैन जे लड़ाई खां वापसि आया हा, ज़ख़्मनि में चूर हा, मदीने खे वेझा आया। सहाबन अर्ज़ को या रसूल अल्लाह, ज़ख़्मनि मारे विधो आहे, हकीमनि जो बि इलाज कोन थो लॻे। रहमतल लिल आलमीन फरमायो हिन मैदान में लेटो, हिन मैदान जी मिट्टी खणी पंहिंजे जिस्मनि खे मखियो। मुंहिंजे महबूब जे चवण सां सहाब हुन जाइ ते लेटिया ऐं उहा मिट्टी ज़ख़्मनि खे हणी उथी खड़ा था त हिकिड़े सेकंड में हुननि जा ज़ख़्म ख़त्म थी विया। ज़ख़्म त ख़त्म थी विया पर ज़ख़्मनि जा निशान बि ख़त्म थी विया। उहा खाके शिफा वारी जगह मशहूर ही। सदन खां वठी करे कई 100 साल गुज़री विया। हाजी ईंदा हा, उतां जी मिट्टी माण्हू गॾु करे मिट्टी में पुसाए खाक शफ़ा जूं टिकियूं ठाहे विकिणंदा हा। ही महबूब जे शफ़ा वारी जाइ आहे। मुस्लमान करोड़नि सालनि हज़ारनि साल खां उहा मिट्टी इस्तेमाल कंदा रहंदा हा। उहा मूं बि उन जाइ जी ज़ियारत कई। हिन नजदी हुकूमत उन जाइ ते ॾिठो त मुस्लमान उतां मिट्टी खणनि था, शिरक था कनि पिया। मुंहिंजा दोस्त सॼे मदीने जे गटरनि जो पाणी गंदो उन मिट्टी में हवाले कयूं त गंद हुजे जीअं माण्हू मिट्टी न खणनि। होॾो पंहिंजे बाबनि यहूदनि जा यादगार क़ाइमु कयूं वेठा आहिनि ऐं महबूब जे यादगारनि खे ख़त्म पिया कनि। पर यादि रखो इहे पाण ख़त्म थींदा, रसूलुल्लाह जो नालो क़यामत ताईं हलंदो रहंदो। इस्लाम जी ख़िदमत आहे त यहूदनि जी यादगार बि मिटायो न। यहूदनि जे किलनि खे छो था संभालियो, उन्हनि जी छो था चौकीदारी कयो। हर साल सालाना बजट रखंदा आहिनि, लाखों रुपया ख़र्च करे उन यहूदनि जे किलनि ऐं यादगारनि खे संभालींदा आहिनि ऐं महबूब जे हर यादगार खे मिटाइण जी कोशिशि कंदा आहिनि। पर मिट गए मिटते हैं मिट जाएंगे आदा तेरे, न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बहरहाल काब बिन अशरफ हेठ लही आयो, हजरत मोहम्मद बिन मसलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मिलिया। मिलण खां पास फरमाइनि था यार हलिया तो अॻिते ॻाल्हायूं। तवज्जो आहे बाबा? हल अॻिते ॻाल्हायूं वरी। हल हथ में मुंडरो ॾिनईंसि, ॻाल्हाईंदा ॻाल्हाईंदा राति जो टाइम आहे, इशा जो लड़ल टाइम आहे, गुफ़्तगू कंदा हाणे आहिस्ते आहिस्ते हलंदा पिया वञनि। हलंदे हलंदे हज़रत मोहम्मद रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो जेको सहाबी आहे उन काब जे मथे में वारनि में हथु हणी सुंघियईं। काब जी यार तुंहिंजे वारनि खे वाह जो अतुर लॻल आहे, वाह जो ख़ुशबूदार तेल लॻल आहे, इहो किथां थो थी? चई मां फलाणे कबीले जी औरत सां शादी कई आहे, जेका मशहूर हसीन जमील औरत आहे, उनखे ॾाज में इहो तेल मिलियल आहे। मां बि उन जे लाइ पंहिंजे पाण खे ख़ुशबूदार रखंदो आहियां, ॾाढो भलो तेल आहे, मां मखियो आहे। वाह वाह यार ॾाढी ख़ुशबू अथसि। मथे ते हथु हणी सुंघी वरी अॻिते हलिया। जंहिंमहिल उहे साथी जंहिं जाइ ते लिकाए विहारे आयो हो उते पहुतो। चई काब, चई जी, चई वरी इजाज़त ॾे त तुंहिंजा वार त सुंघां। बुखारी शरीफ़ में समूरो वाक़ियो लिखियो पियो आहे। काब चयो हा भली, मथो अॻिते करे ॾिनई सिंघ। हुन मुंहिंजा ॾाजुंटनि में ॿई हथ विझी हकल कई, ओ बि शिकारी थो, देर न कयो, दुश्मन मुंहिंजे हथ में आ। हुनजो मथो त मुंहिंजा दावार हज़रत मोहम्मद जे हथ में हा। हो ॿई साहब थिया, देर कान कयूं, हिकिड़ो हेॾो आयो हिकिड़ो होॾो आयो। 2 मिंटनि में हणी हुनखे ढेर करे छॾियऊं, मारे हुनजी मुंडी खणी सिधो रसूलुल्लाह जे दरबार में आया। हुज़ूर करीम खे फजर जे नमाज़ खे में चयूं या रसूल अल्लाह, हे काब बिन अशरफ जी मुंडी आ। महबूब मोहम्मद करीम फरमाइनि था तव्हां जन्नती आहियो। छाजे करे जो तव्हां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मदद कई आहे। जेको अल्लाह जे रसूल जी मदद कंदो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन्नती हूंदो आहे। सुबह जो टाइम ते पूरे मदीने में ख़बर मशहूर थी वई त काब बिन अशरफ मारिजी वियो। बस उन्ही ॾिहाड़े यहूदिन जी हवा निकिरी वई। अॻे मस्तियूं कंदा हा, पर इन जे मरण खां पोइ यहूदिन जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फूकणो फाटी पियो ऐं मुसलमान खां डिॼण लॻा ऐं उहे सहाबी सगोरन परवाह कान कई। महबूब करीम खे चयो असांजी बिरादर आहे, असांजा अज़ीज़ आहिनि, असांजा भाउर आहिनि, असांजो ख़ानदान आहे, पर ए अल्लाह जा प्यारा हबीब इहो ख़ानदान कहीं कम जो कोन्हे। असांखे कम ईंदो त मुहम्मद रसूलुल्लाह ईंदो। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। हक चार यार या अली अल मुर्तज़ा दम दस्तगी रहमतुल्लाह अलैह, दम दस्तगी रहमतुल्लाह अलैह। भेज पगारा मुंहिंजा दोस्तो अज़ाज़ो लगायो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इशारे ते दुश्मनन जे घर में खतरे वारी जगह ते काहे पान सिर त्रीअ ते रखन। इन्हीअ जे करे चवंदा त ये जान जेका आहे इहा उधारी जान आहे। अॼु न मरंदासीं त सुभाणे मरंदासीं, पर सुरहा थी मरूं जो रसूलुल्लाह जे नाले तां जान कुर्बान कई वञे। ॿियो हिकिड़ो मशहूर यहूदी हो, उहो बि मुंहिंजा दोस्त ख़ैबर में रहंदो हो ऐं ख़ैबर वारनि यहूदिन जो चङो मुड़ुसु हो। उन्हीअ जे लाइ बि नबी पाक ऐलान फरमायो। हिकिड़ो सहाबी आहे, उनजो नालो हज़रत अब्दुल्लाह आहे। अब्दुल्लाह चयो मुंहिंजा महबूब मूंखे इजाज़त ॾियो मां इन्ही खे मारे अचां। राति जे टाइम ते हुन जे किले में दाख़िल थी वियो आहे। जंहिंमहिल हुनजो किलो बंदि थी वियो, हुनजे नौकरनि चाबियूं रखी हिकिड़ी जगह ते टंगे न चौकीदार सुम्ही पिया। हिन आधी राति खां बाद में हुन जूं चाबियूं खयूं ऐं चाबियूं खणी हुनजे किले जो हिकिड़ो हिकिड़ो दरवाज़ो खोलींदो, अंदरे पासे कड़ो ॾींदो, बंदि करे वञी हुनजे कमरे में वञी पहुतो आहे। जंहिंमहिल कमरे में पहुतो त माण्हू ॿिया बि हुनजा बचा ॿार न्याणियूं धीअर सुता पिया हा। ऊंदा ही राति ही रोशनी कान हुई। हिन दिलि में सोचियो त कीअं ख़बर पए त इहो ख़बीस कहिड़ी खंड ते सुतल आहे। नालो वठी चई कहिड़ो? ओ फलाणा। टप ॾेई हुन चयो केरु मुंहिंजे घर में? हुन आवाज़ ते हुन जे मथां तलवार जो वार कयईं। 2 वार कयईं, पर 2 वारनि में हो ज़ख़्मी थी पियो, मरी कोन सघियो।
मुंहिंजा दोस्त दाहूं करण लॻो। हिन वरी आवाज़ मटाए ॿी कुंड में चयो वारोड़े वारो मां पहुतुसि, ॾे ख़बर तोखे केरु थो मारे। जो इन्ही जे के ऊपर चवे त ॾिसां त जेरो आ या मरी वियो आ। हुन चयो यार अलाए केरु मारे वियो। वरी उन जाइ ते हुन जे मथां हमलो कयईं। हमलो करे हुन जी मुंडी लाए हुनखे मारियईं। मारे आहिस्ता आहिस्ता लथो, पर पराओ घर आ, दुश्मन मारे चुको आ, तकड़ो लहंदो पियो अचे। आख़िरी ॾाकण जे पेर तां पेर खिसकी वियो। पिनीअ खां हुन जी टंग टुकर थी पई। कंहिं खे ख़बर कान पई। हिन पंहिंजो पटको लाए पंहिंजे टंग खे ॿधो, रेड़ियूं पाए रात जो नबी पाक जी दरबार में पहुतो। हुजूर खे चई या रसूल अल्लाह, इन दुश्मन खे मारे आयो आहियां, पर टंग टुटी पई आ। फरमाइनि था इब्सित रिजलक, पंहिंजे पेर खे सिधो कर। हुन पंहिंजो पेर सिधो कयो। नबी पाक हथ मुबारक घुमायो, टंग टंगन जहिड़ी बणजी वई, ॼण भॻी कान ही। हिन जे टंग खे थोरो ज़ख़्म ई कोन रसियो हो, ईअं सही सलामत रहिजी वई। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तो दुनिया जो वॾे खां वॾो दुश्मन इस्लाम ऐं दीन जो अल्लाह ई अल्लाह जे रसूल खे ईज़ाइण वारो मारियो आहे। छाजे करे मां मोहम्मद करीम तोखे जन्नत जी बिशारत हो ॼां। हिकिड़े सहाबी जो पीउ आहे जेको नबी पाक जी दोही न कंदो आहे, गिला कंदो आहे। हुजूर करीम जे ज़ात बाबरकात जे आशिक़ पंहिंजे पीउ जी मुंडी लाहे पीउ खे मारे हुजूर करीम जे आॾो खणी आयो। नबी पाक खे अर्ज़ु कई कि भला मुंहिंजो बाबो हो, पर तो महबूब जी गिला कंदो हो। हुजूर करीम फरमाइनि था मां अॼु खां पोइ तव्हांखे इजाज़त कोन थो ॾियां। पीउ खे मारणो कोन्हे, केतिरी बि खणी तव्हांजे आॾो गुस्ताखी करे, पर ही तुंहिंजी मां मोहब्बत वारी ॻाल्हि तोखे माफ़ थो फरमायां। अंदाज़ो लॻायो त जेके माउ ऐं पीउ रसूलुल्लाह जे नाले तां क़ुर्बान करण वारा, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ फरमाए थो आज़म दरजतन इंदल्लाह, इन्हनि जो दर्जो मां अल्लाह पाक वटि तमामु वॾो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, ख़बरदार ख़बरदार, महबूब पाक जे असहाबनि जे शान में कॾहिं बि मुंहिंजा दोस्त जुर्रत न कजां, पंहिंजे ज़ुबान खे संभाले ॻाल्हि जां। इन्हीअ जे करे जो अल्लाह पाक क़ुरान पाक में इन्हनि जे लाइ फरमायो आहे त रदी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु। ऐं मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद करीम, इहे तुंहिंजा असहाब अल्लाह खां राज़ी आहिनि ऐं अल्लाह जी ज़ात बाबरकात इन्हनि खां राज़ी आहे। अफ़सोस जो मक़ाम आहे जंहिंखे नमाज़ जी ख़बर कान्हे, जंहिंखे तहारत जी ख़बर कान्हे, जंहिंखे वुज़ू जे फर्ज़नि जी ख़बर कान्हे, जंहिंखे इहा ख़बर कान्हे त इस्तंजो कीअं कबो आहे, जंहिंखे क़ुरान पाक जे मुंहिंजा दोस्त सही पढ़ण जो सलीक़ो अचे कोन थो त ॾिसी क़ुरान कीअं पढ़बो आहे। पको बेदीन आहे दुनिया जे तख़्ते ते, फासिक ऐं फाजिर आहे, 24 कलाक कूड़ ॻाल्हाईंदो आहे, हराम अचेसि त हराम खाई वेंदो आहे, कॾहिं बि मुंहिंजा दोस्त हलाल जी परवाह कोन कंदो आहे। उहो वरी उन्हनि जी गिला करे जंहिंजी तारीफ़ अल्लाह जो क़ुरान करे, ऐं जेके मुंहिंजे हबीब पाक सां अॼु बि रोज़े में सुता पिया आहिनि, क़यामत ताईं मोहम्मद करीम सां गॾु हूंदा। या रसूल अल्लाह, हक़ चार यार मेज बग़ैर। ओ मुंहिंजा भाउ, आ तव्हांखे दावत फ़िक्र ॾियण लाइ आयो आहियां, अव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां त ख़बरदार मुंहिंजे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जे बारे में मुंहिंजा दोस्त पंहिंजे ज़ुबान खे संभाले ॻाल्हाईंदा कयो। आओ तोखे अल्लाह पाक जे कलाम पाक जी ॿी आयत ॿुधायां, दुरूद पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर सा सल्लल्लाहु वसल्लम अलैका या। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलामे पाक में इरशाद फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जोर सां
अल्लाह ताला फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह, हजरत मोहम्मद करीम अल्लाह जो रसूला, वल्लज़ीन माहू, ऐं उहे शख्स जेके मुंहिंजे मोहम्मद करीम सां गॾु आहिनि। के थो चए अल्लाह थो चवे वल्लज़ीन माहू, ऐं उहे शख्स जेके मुंहिंजे नबी पाक सां गॾु आहिनि। अशिद्दाउ अलल कुफ़ारे रुहमाउ बैनहुम, दुनिया वारो ॿुधी छॾियो, इहे काफ़रनि जे लाइ त ॾाढा सख़्त आहिनि, पर पंहिंजा पाण में खीर ऐं खंड आहिनि। रहमा रहीम जो जमवा, रहीम माना मेहरबान। अल्लाह ताला फरमाए तो अशिद्दाउ अलल कुफ़ार, ये महबूब जा असहाब जेके महबूब सां गॾु आहिनि, ये काफ़रनि ते सख़्त आहिनि, पर पंहिंजा पाण में ॾाढा मेहरबान आहिनि। अल्लाह चवे महबूब जा असहाब पाण में थकिजी पिया हो जा। अब साईं हजरत मौलाना मोहम्मद सूमर तव्हांखे केतिरो हिमत ईंदो, तव्हां बि कुझु जागो, ॾाढे चओ सुभान अल्लाह। थकिजी पओ त हथ मथे खणो त छॾियांव खणी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा त वल्लज़ीन मअहू, जेके मुंहिंजे महबूब सां, सभई चओ त मां ठरां, वल्लज़ीन मअहू, जेके मुंहिंजे नबी पाक सां गॾु आहिनि। ऐं क़ुरान क़यामत ताईं या अल्लाह जो क़ुरान रोज़ थो चवे वल्लज़ीन माहू, वल्लज़ीन माहू, वल्लज़ीन माहू, जेके मुहम्मद करीम सां गॾु आहिनि। उन टाइम ते बि गॾु हा त अॼु बि गॾु आहिनि, क़यामत ताईं गॾु हूंदा। अशिद्दाउ अलल कुफ़ार, उहे काफ़रनि जे मथां ॾाढा सख़्त आहिनि। रहमाउ बैनहुम, पर पंहिंजा पाण में मेहरबान आहिनि। इन क़ुरान करीम जे आयत करीमा मां साबित थी वियो त असहाब पाण में विढ़ियल कोन हा। चओ असहाब पाण में विढ़ियल, वरी बि चओ असहाब पाण में विढ़ियल। हज़रत अली भी उन मअहू वारनि में शामिल आ, हज़रत उस्मान भी वल्लज़ीन मअहू वारनि में शामिल आ, हज़रत उमर फारूक भी वल्लज़ीन मअहू वारनि में शामिल आ, हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हुम इहो भी उन्हनि में शामिल आ। वल्लज़ीन मअहू में चारई यार सगोरा अची वञनि था जेके मुंहिंजे महबूब करीम सां गॾु हा। इन मुंहिंजा दोस्त चइनी सहाबनि जे लाइ ख़ुसूसियत सां अल्लाह जो क़ुरान ॿुधाए थो त इहे पंहिंजा पाण में खीर खंड हा, एतिरे क़दुरु खीर खंड हा जो हिक ॿिए सां तमामु मेहरबान हा। कॾहिं बि पाण में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हुननि जी का बि चपकलश कान थी आ, सदाई हिक ॿिए जा हमदर्द ऐं ख़ैर ख़्वाह रहंदा हा। आओ तव्हांजी ख़िदमत में हिकिड़ो वाक़ियो अर्ज़ु कयां, तव्हांजो ईमान ताज़ो थी पवंदो। ख़ुदा तव्हां असांखे हिदायत नसीब फरमाए। कंहिं माण्हू अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सवाल कयो, ऐं प्यारा अली, असां ॾिठो आहे त अबू बकर वारी जेका ख़िलाफ़त जो ज़ोर हो उहो अमन ऐं अमान वारो दौर हो, ऐं उन्ही दौर में कई गैर मुस्लिम मुल्क ऐं रियासतूं इस्लामी सल्तनत में दाख़िल थिया, ऐं टोलनि जा टोला, जमातुनि जूं जमातूं काफ़र मुस्लमान थिया, ऐं मुल्क सॼो सारो खीर खंड लॻो पियो हो। वरी जॾहिं हज़रत अमीर उमर जो दौर आयो त उन्हीअ बि रिकार्ड क़ाइमु करे छॾियो जो हज़रत अमीर उमर जी अदालत मिसाली अदालत आहे, जो दुनिया मिसाल ॾींदी आहे त दुनिया में जेकॾहिं को आदिल हुयो त हज़रत अमीर उमर जी ज़ात बाबरकात हुई। ऐं उन्ही ज़माने में बि इस्लामी रियासतुनि में इज़ाफ़ो थियो, काफ़ी गैर मुस्लिमनि जा मुल्क फतह थी करे इस्लामी मुल्कनि में शामिल थिया, ऐं यहूदी ईसाई एतिरे क़दुरु ईरान ऐं आज़रबाईजान ताईं हज़रत अमीर उमर जे ख़िलाफ़त जे दौर में इस्लामी सल्तनत वधी वई। ईसाई, यहूदी, मजूसी उहे बि शिकस्त खाई मुस्लमान थी मुहम्मद जा ग़ुलाम बणिजी विया।
अमीर उमर जी अदालत जो उहो आलम हो त माण्हू त हिक ॿिए सां ज़ुल्म कोन कंदा हुआ, पर झंगल में बघड़ ऐं गिदड़ बि बकरीअ जो फर कोन खणंदो हो। जंग में शींहं खे बि ताक़त न आहे जो ॿिए कंहिंजो धण मारे, बकरी मारे, शींहं न ताक़त न रखंदो हो। छाजे करे जो हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अदालत जो धाको हो। हज़रत उस्मान जो भी इब्तिदाई दौर अमन सलामती वारो हो। 12 साल हुन खिलाफत हलाई, 11 साल हुन जो दौर ॾाढो अमन अमान वारो रहियो। काफ़ी इस्लाम में रियासतूं शामिल थियूं। पोयों साल खणी फितने जो गुज़रियो, माण्हुनि शरारतूं कयूं, पर अली तो वारी खिलाफत त अहिड़ी आहे, जॾहिं लाकूं तूं कुर्सी ते वेठो आहे त तव्हांजे खिलाफत जे दौर में हिकिड़ो बि गैर मुसलमान जो मुल्क इस्लामी रियासत में शामिल कोन थियो आहे। जेके बि लड़ायूं थियूं सो पाण में थियूं आहिनि, मुसलमाननि सां विढ़िया आहिनि। अव्हांजे खिलाफत जे दौर में हिकिड़ी बि गैर मुसलमान जी रियासत शामिल थी करे फतह कान थी आहे। आख़िर सबब कहिड़ो हो? शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु तां कुर्बान वञा, जवाब ॾियनि था त ख़लीफ़ो अबू बकर उमर हो, उन जो सलाहकार मां अली हुयुसि। वरी ख़लीफ़ो हज़रत अमीर उमर हुयो, उन जो सलाहकार मां अली हुयुसि। उस्मान गनी ख़लीफ़ो हो, सलाहकार मां अली हुयुसि। 3 यार सगोरा ख़लीफ़ा हुजनि ऐं 4थो यार अली उन्हनि जो सलाहकार हूंदो त अमन ई अमन हूंदो। छा हूंदो? पर बदकिस्मती आहे जो ख़लीफ़ो त मां आहियां ऐं मूंखे वरी मुशीर तव्हां जहिड़ा मिलिया आहिनि, सलाहकार तव्हां जहिड़ा मिलिया आहिनि। पोइ तव्हां जहिड़ा सलाहकार हूंदा त जहिड़ा ई फसाद न थींदा त ॿियो छा थींदा। पर जंहिंजो सलाहकार अली हूंदो उते अमन ई अमान हूंदो। इन मां मालूम थियो त हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा 3 असहाबनि सां राज़ी हो, 3 असहाबनि सां ख़ुशि हो ऐं 3 असहाबनि सगोरनि जो सलाहकार ऐं मुशीर हूंदो। छाजे करे जो अल्लाह ताला फरमायो आहे रोहमा बैनहुम, ये मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां गॾु रहण वारा सहाब सगोरा पंहिंजा पाण में रहीम ऐं मेहरबान हा, ख़ैर ख़्वाह। हुननि में कंहिं बि क़िस्म जी का ख़राबी कान हुई, न को दुश्मनी ही, न को हसद हुयो। पाण में छो विढ़ंदा? इन जे करे जो सभई इस्लाम जा ख़ैर ख़्वाह हुआ। मां तव्हां खां हिकिड़ो सुवाल कयां, उनजो महिरबानी करे मूंखे सोचे सम्झी जवाब ॾिजो। अवां सभिनी खां मां पुछां थो त हज़रत इमाम हुसैन ऐं यज़ीद जी लड़ाई लॻी, ॿिन्ही मां हक़ ते कहिड़ो हो, नाहक़ ते कहिड़ो हो? अञा तव्हांखे कंहिं कोन सम्झायो आहे। सभई चओ हुसैन आली मक़ाम हक़ ते हो। भला सच सां था चओ, दिलि सां था चओ या ज़ोरी था चवरायां? जेको दिलि सां चवे सो हथ मथे खणे चओ हुसैन हक़ ते हो। हुसैन हक़ आहे, हुसैन हक़ सां गॾु आहे, हक़ हुसैन सां। यज़ीद सरापा पलीत हो, पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ताईं ख़बीस हो, शरारत हुई, फितनो हो। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीस जे इशारे सां पाण अॻे ई ॿुधाए विया हा त मुंहिंजे उम्मत में तबाही उहे शख़्स आणींदा जेके नौजवान पैदा थी अॻे ज़माने में ईंदा। उन्हनि चंद सहाबन किरामनि उन्हनि जा नाला बि ॿुधाया हा। महबूब जन ॾे इशारो करे वियो। उनमें मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिकिड़ो यज़ीद बि हो। उन ख़बीस दीन ऐं इस्लाम खे जेतिरो नुक़सान पहुचायो एतिरो कंहिं कोन पहुचायो। इंतिहा दर्जे जो ख़बीस ऐं शरारती हो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम उन जो मुक़ाबिलो कयो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम उन ख़बीस सां लड़ियो। हक़ ते केरु हो? इमाम हुसैन। चओ बाबा केरु हो? ऐं इमाम हुसैन ते फर्ज़ हो त यज़ीद सां विढ़े। छाजे करे? आका जी हदीस आहे मन रआ मिनकुम मुनकिरन फलयुगय्यिरहु बियदिही। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था जेकॾहिं को तव्हां मां का बि बुराई को ॾिसे
उन जे मथां लाज़िमात हो बुराई खे हथ सां रोके। इमाम हुसैन आली मकाम यजीद में बुराइयूं ॾिठियूं हुयो, यजीद बुराई बुराई हो। इमाम हुसैन आली मकाम उन जे मुक़ाबले जे लाइ हली करी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मदीने जहिड़ो पाक शहर छॾे अल्लाह जे राह में यज़ीद सां लड़ण आयो त मुंहिंजे नाने चयो आहे त मोमिन जी निशानी आहे त बुराई खे हथ सां मिटाए। यज़ीद मां तो जो मुक़ाबलो करे इन बुराई खे मिटाईंदुसि, पोइ मां रहां तोड़े न रहां, सिर हुजे या न हुजे, पर अल्लाह जे राह में नाने जे दीन ख़ातिर कुर्बानी ॾियणी आहे ऐं बुराई खे हथ सां मिटाइणो आहे। इमाम हुसैन आली मक़ाम काथे मदीनो आहे, काथे कूफो आहे, हली करे अची यज़ीद जे मुक़ाबले जे लाइ इन जे करे जो इमाम हुसैन जे नज़रिए में यज़ीद नाहक़ ते हुयो। पर अॼुकल्ह जा मुल्ला देवबंदी वहाबी पंहिंजे किताबनि में लिखी चुका आहिनि त इमाम हुसैन ऐं यज़ीद जी लड़ाई सियासी लड़ाई ही, उन जो दीन ऐं मज़हब सां को ताल्लुक़ ई कोन हो, बल्कि एतिरे क़दुरु बि हिकिड़े ख़बीस हिननि जो मौलवी आहे, मरी वियो आहे, मोहम्मद दीन भट्ट हुन जो नालो हो। उन ते पूरे पाकिस्तान जे देवबंदियुनि जे मशहूर मौलविन एतशामुल हक़ थानवी, मुफ्ती शफ़ी देवबंदी, मौलवी अब्दुल हक़ हक़ानी, ॿिया घणे खां घणा मशहूर मुंहिंजा दोस्त मौलवी जेके पंजाब ऐं कराची ऐं बलोचिस्तान जा हुआ, उन सभिनी उन किताब ते, किताब जो नालो आहे रशीद इब्न रशीद। घटि में घटि 35 देवबंदनि वॾनि वॾनि मौलविन उन ते सहियूं कयूं आहिनि त ही हुन किताब सचो लिखियो आहे ऐं हुन साबित कयो आहे नऊज़ बिल्लाह त हुसैन नाहक़ ते हो, यज़ीद हक़ ते हो। सभिनी देवबंदनि हुनजी ताईद कई आहे, पर अहले सुन्नत वल जमात चवंदा आहिनि त हुसैन हक़ ते हुयो। तव्हांजो कहिड़ो नज़रियो आहे? ॾाढे चओ कंहिंसां विड़ियो? नाहक़ वारे सां। चओ कंहिंसां विड़ियो? ऐं विढ़ण फर्ज़ हो इमाम हुसैन खे। भला हुसैन फर्ज़ंद कंहिंजो आहे? माखां बि घणा पढ़ियल आहियो, समझदार आहियो। पुट कंहिंजो आहे? अली उल मुर्तज़ा जो। अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर एक बच्चा, सुभान अल्लाह चाहो। अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर